वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में भली कार हिते अहम ख़बर शामिल कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बोर्ड मुतासिर इलाइक़े झलमक्सी पहुची वियो आहे। झलमक्सी पहुचण ते एमपीए तारिक खान मक्सी ऐं नादिर खान मक्सी वज़ीर आज़म जो आदरबा कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त बरसात दौरान घणो जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। हुन चयो त बोर्ड मुतासिर माण्हुनि जी भरपूर मदद कई वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बोर्ड मुतासिर इलाइक़े झलमक्सी पहुची वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। झलमक्सी पहुचण ते एमपीए तारिक खान ऐं नादिर खान मक्सी वज़ीर आज़म जो आदरबा कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त बरसात दौरान घणो जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। हुन चयो त बोर्ड मुतासिर माण्हुनि जी भरपूर मदद कई वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बोर्ड मुतासिर इलाइक़े झलमक्सी पहुची वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। झलमक्सी पहुचण ते एमपीए तारिक खान ऐं नादिर खान मक्सी वज़ीर आज़म जो आदरबा कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त बरसात दौरान घणो जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। संदसि चवणु आहे त बोर्ड मुतासिर माण्हुनि जी भरपूर मदद कई वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बोर्ड मुतासिर इलाइक़े झलमक्सी पहुची वियो आहे। झलमक्सी पहुचण ते एमपीए तारिक खान ऐं नादिर खान मक्सी वज़ीर आज़म जो आदरबा कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त बरसात दौरान घणो जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। हुन चयो त बोर्ड मुतासिर माण्हुनि जी भरपूर मदद कई वेंदी।